जी बिल्कुलु, हैदराबाद में बि सावणी जे वसकारे खां पोइ जेका अर्बन फ्लड जी ॻाल्हि कई पई वई उहा सही साबित थी आहे। हिन वक़्तु हैदराबाद शहरी बोर्ड खणी चइजे, उहा आयल आहे। हैदराबाद शहर जा केतिरा इलाइक़ा अञा ताईं पाणी हेठि आहिनि। इंतिज़ामिया पारां कोशिशूं कयूं पियूं वञनि त उन पाणी खे जेको आहे तव्हां रिमूव कयो वञे, पाणी कढियो वञे, पर उन बावजूद बि हैदराबाद शहर, लतीफ़ाबाद ऐं कासिमाबाद जे केतिरनि ई इलाइक़नि में गोॾे जहिड़ो पाणी बीठल आहे। केतिरनि ई घरनि में पाणी दाख़िल थी वियो आहे। शहरी तमामु घणो परेशान आहिनि। ऐं हुन वक़्तु मौजूदु आहियां हैदराबाद जी क़दीम वसंदी पाकिस्तान चौक वारे इलाइक़े ते तव्हांखे ॾेखारियां। मुंहिंजो कैमरामैन शायदि अगरि तव्हांखे ॾेखारे त हीउ चौक आहे। हीउ जेको बरसाति जो पाणी आहे इहो तक़रीबन 2 फुट जेतिरो पाणी हिते बीठल आहे। ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि खे तकलीफ़ आहे। कारोबार तमामु घणो मुतासिर थियो आहे। दुकानूं बंदि थी वियूं आहिनि। उनखां अलावा जेके हिते रहवासी आहिनि उहे तमामु घणो परेशान आहिनि, छो जो जॾहिं ॿाहिरि निकिरनि था त हीउ गंदो ऐं जेको किनो गटर वारो पाणी आहे उन मां उनखे गुज़रणो पए थो। ॿिए पासे ॻाल्हि कयूं इंतिज़ामिया जी, त इंतिज़ामिया पारां हिते कुझु भंगी नज़र अचनि पिया। कुझु स्वीपर्स आहिनि, कुझु जेके गटर वग़ैरह खोलीनि था, उहो अमलो आहे, उहो कमु करे पियो। पर उन्हनि सां जेका असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त उन्हनि जो चवणु आहे त जेके हिननि खे इक्विपमेंट्स खपनि या जेके शयूं हिन सॼे पाणी खे हितां खां कढण जे लाइ ज़रूरी हूंदियूं आहिनि उहे मुहैया नथियूं थी कयूं वञनि, उहे नथियूं मिलनि, जंहिंजे करे जेको आहे हीउ पाणी तकड़ में जेको आहे हितां खां नथो कढी सघिजे। त हुकूमत खे घुरिजे त हीउ जेको इलाइक़ा आहिनि जिते जिते पाणी बीठल आहे उन्हनि खे फौरी तौर ते निकाली लाइ हिन अमलो जेको आहे इन्हनि खे वेल इक्विप्ड ऐं जेके ख़ासि तौर ते हिननि खे शयुनि जी ज़रूरत आहे औज़ारनि जी, उहे ॾिना वञनि त जीअं हीउ अमलो बि जेको आहे सही नमूने सां कमु करे सघे।